अस्सलाम वालेकुम दोस्तों, अचो त तव्हांखे इन ॿारनि सां गॾु अछड़े थर जो टूर करायूं। ही नंढड़ो जेको असां बरसातुनि जे दौरान नैयड़ थी वियो आहे, उन मां निकिरी हाणे वञी रहियो आहे। अॻिते जेको तव्हांखे नज़र अचे पियो, जीअं असां चवंदा आहियूं पंहिंजी सिंधी, बाबा खेट बरसातुनि ते पोखियल इहो खेट बि तव्हांखे ॾेखारींदासीं। ऐं हीअ वीडियो जेका आहे ज़ाहिर आहे हलंदे भरे रहियो आहियां, त इन में थोरो हलण जो जीअं स्टाइल आहे उहो बि कैमरा हेठि मथे थिए पई, छो त ज़मीन जेका आहे उहा सिधाई में न आहे, हेठि मथे आहे। ही मिस्टर शाहज़मान आहे ऐं ही हमरा दानिश ऐं शाहज़मान अची रहिया आहिनि, जेके सुबुह जे टाइम ते वॉक ते निकिता आहिनि। ही खेठ जेको तव्हांखे ॿुधायो बरसाति जे पाणी ते थींदो आहे, इन सां गॾु तव्हां आसे पासे इंजॉय कंदा हलो, थर जा नज़ारा ॾिसंदा हलो। ही अछड़ो थर तहलको खिपरो डिस्ट्रिक्ट सां गॾु सिंध में वाक़िअ आहे। ऐं ही रोड जेको आहे तमामु पुराणो ठहियलु आहे, उन खां पोइ हिन जी रिपेयरिंग बि न थी सघी आहे। ऐं आसे पासे में तव्हां ॾिसो, हिकिड़े पासे खेट पोखियल आहिनि त ॿिए पासे तव्हांखे परे परे खां जेके भिटुनि जा नज़ारा नज़र अचनि पिया, ही अछड़े थर जा जेके माण्हू रहिया पिया आहिनि, चौरा सिस्टम। ऐं अॻिते पाण सफ़र कंदा हलंदासीं, रस्ते ते जेके बि शयूं हूंदियूं उहे ॾिसंदा हलंदासीं, तव्हांखे घुमाईंदा हलंदासीं। ही बाईपास लिंक जेको हथों ॾे वञी रहियो आहे, ही मुर्गी फार्म बि आहे ऐं हिते खेट बि पोखियल आहे। मिस्टर दानिश अॻिते निकिरी चुको आहे, पोयां शाहज़मान बि वञी रहियो आहे। ही तव्हां ॾिसो, थर में बि मुर्गी फार्म आहिनि, मुर्गी फार्म। ही थर जा दिलकश मंज़र ऐं सुबुह जो टाइम तमामु बहितरीन नज़ारा आहिनि, जेके तव्हांखे असां मुफ़्त में घुमाए रहिया आहियूं। ही शाहज़मान अची रहियो आहे, ही रोड ते मोटरसाइकिल वञी रही आहे। थैंक यू।